असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल बटन दबाईंदा। जी नाज़रीन, सुनी सिंह सां आवां तव्हांजो पंहिंजो परवेज़ ख़ास के लिए असीं हींअर मौजूदु आहियूं लालरोंग शहर में। चवंदा आहिनि त जेका सिंध में टैलेंट अणखुट आहे, बेशक अणखुट आहे। असांजे हिन शहर में हिकु नौजवान मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे उस्ताद अहमद अली वगण, जेको मोटरसाइकिल गाॾियूं मज़दा सभु जेके आहिनि फिंगर प्रिंट्स से स्टार्ट थो करे। अचो त पाण सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं जेके बि शहर वासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो छा चवणु आहे। टाइट वारियूं कयोसि स्टार्ट कयो। बंदि कयो जी। हे जेके तव्हां गाॾियूं या मोटरसाइकिलियूं तव्हां हिननि ते फिंगर प्रिंट्स ते कयो था, इहो छा तव्हां पाण सिखियो आहे या किथां सिखी आया हो? न सर, ये सिखो पाण ही कयो आहे इहो कमु। तक़रीबन 2-3 महीना लॻा हिनखे सेटिंग करण में हिसाब सां, पोइ हुन सिक्योर कयो आहे हिनखे। ॿियो त घणनि दोस्तनि जी गाॾियूं इहे आहिनि, दफ़ा दोस्त अचनि था बेगर घणी लॻे थी, अदा बेगर जे करे। ॿियो सिक्योर बि हीअ आहे त केरु काए नथो सघे, जंहिंजो फिंगर लॻंदो उहो ई हिन गाॾी खे स्टार्ट करे सघे थो। बाक़ाइदा माना तक़रीबन 4-5 खां फिंगर लॻाए सघे थो एट टाइम ते। उनखां बाद में फिंगर हे न लॻंदो, एड न कंदो। जेकॾहिं ग़लति फिंगर लॻाईंदो त बि हे एड न थींदो। अच्छा, हिन जा तव्हां पैसा केतिरा था वठो फ़ी कस्टमर खां? सर, कार ते 15,000 रुपया आहे ऐं मोटरसाइकिल ते 8,000 रुपया आहे। 125 गाॾी जेकी आहे या सेल पर हुन ते 10,000 रुपया आहे। तव्हांखे मौक़ो मिले अॻिते वधण जो, हिकु क़ौमियत जे हिसाब सां अॻिते वधण जो पाकिस्तान लेवल ते, पोइ तव्हां होॾे वेंदो या न वेंदो अॻिते? सर, असां त हाली पंहिंजे शहर जे हिसाब सां टैलेंट हाली त असां हिते ई कंदासीं, हाली कंपनी वग़ैरह न ईंदासीं। लालरोंग में ॾिसो थो पिया नौजवान जो टैलेंट आहे। अहमद अली वगण मोटरसाइकिलियूं या गाॾियूं जेके आहिनि फिंगर बायोमेट्रिक करे थो पियो। इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिंध जे नौजवाननि में, सिंधी नौजवाननि में हिकु शऊर, हिकु जज़्बो ऐं कुझु करण जी हिकु सघ आहे। ऐं सिंधी नौजवान जो जेको टैलेंट आहे उनखे हथी ॾेई करे हुनखे जेको आहे डिस्करेज कयो पियो वञे। ऐं सिंध जा जेके नौजवान आहिनि उहे टैलेंट खां भरपूर आहे। जीअं असांजे नौजवान आहे लालरोंग जो अहमद अली मुगेरी, जंहिं बायोमेट्रिक ज़रिए जेको आहे त तव्हांजी मोटरसाइकिल, तव्हांजी गाॾी तव्हांजे बायोमेट्रिक खां सवाइ न हले, हुन हिकिड़ो नओं ट्रेंड शुरू कयो आहे। तमामु ज़बरदस्त कमु आहे ऐं असां हुन कम खे साराहियूं पिया। ऐं असांजे सिंधी जेके दुश्मन कुवतूं आहिनि उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं, तव्हां केॾी बि कोशिशि कयो, सिंधी नौजवान जो टैलेंट तव्हां लिकाए नथा सघो। जेसीं ताईं सिंधी नौजवान में जज़्बो ऐं जुस्तजू जी कोशिशि जारी रहंदी, ओसी ताईं तव्हां सिंध जे कंहिं बि इशू खे या सिंध जे कंहिं बि नौजवान खे दॿाए नथा सघो। सिंधी नौजवान जाॻे पियो ऐं जाॻंदो। टाइट वारियूं कयोसि स्टार्ट कयो। बंदि कयो। रेडी। लाइट त नथी परेशान आहे, ॿार ते टच कंदे हलंदो। सर, बिल्कुलु असांजे लाइ इहा ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे त लालरोंग जहिड़े नंढड़े यूसी ॻोठ मां हिकु अहमद अली वगण जहिड़ो टैलेंट साम्हूं आयो आहे, जेको असांजे नंढड़े ॻोठ मां मोटरसाइकिल प्लस में कार फिंगर प्रिंट ते करे रहियो आहे। तो असां सिंध हुकूमत खां पुरज़ोर अपील था कयूं त हिन नौजवान जो टैलेंट अॻे जे नौजवाननि वांगुरु हितां गुम न कयो वञे ऐं हिनखे अॻिते आंदो वञे, हिन जी सपोर्ट कई वञे। हू ग़रीब पंहिंजे घरां हड़ा सां गॾु ॾेई करे पंहिंजो इहो टैलेंट ज़ाहिर कयो आहे। असां सिंध हुकूमत खे पुरज़ोर अपील था कयूं त हिन टैलेंट खे ज़ाया न कयो वञे, अॻिते आंदो वञे त जीअं इहो नौजवान अॻिते वधी सघे। नाज़रीन, इहे जेको असांजो दोस्त आहे, असांजे पंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो मुअज़िज़ आहे, तमामु इंतिहाई टैलेंटेड नौजवान आहे उस्ताद अहमद अली, जंहिं ही जेको आहे नई हिकिड़ी जेको आहे सिक्योरिटी आर्टिफिशियल इंटेलिजेंस त हिकिड़ी सिक्योरिटी जेको आहे मुतारिफ़ कराई आहे, जेका मोस्टली ट्रांसपेरेंट व्हीकल सिक्योरिटी जे नाले सां उस्ताद जेको आहे हीअ शइ मुतारिफ़ कराई आहे, जंहिंमें तव्हांजी गाॾी जेका आहे, शहर जी जेका बि गाॾी आहे, उहा इंतिहाई महफ़ूज़ ऐं सिक्योर रहे थी। ॿी ॻाल्हि त हीअ जेका ॾींहों ॾींहुं रोबोटिक्स ऐं आर्टिफिशियल
इंटेलिजेंस में हिकु जेका नई इन्वेंशन अचे थी त उस्ताद इन्हनि शयुनि खे ॾिसंदे माना घणी शयूं साइंटिफिक शयूं ॾिसंदी करे उन मां इम्प्रेस थी करे उस्ताद जी हीअ पंहिंजी इन्वेंशन आहे ऐं पंहिंजी उन माना शयुनि खे हिन प्रमोट कयो आहे ऐं हिन गाॾियुनि में इंस्टॉलेशन कई आहे। बाज़ाब्ता तौर ते उस्ताद 8 खां 10 गाॾियुनि में हीअ शयूं इंस्टॉल करे चुको आहे ऐं उहे इंतिहाई कामयाब वियूं आहिनि ऐं हिनमहिल ते उहे गाॾियूं जेके बि जंहिंजे में इंस्टॉलेशन थी चुकी आहे उहे सभु हिनमहिल ती कामयाब इंस्टॉलेशन थी आहे ऐं उहे सभु उस्ताद जे लाइ दुआगू आहिनि। सिक्योरिटी हिकु त में जेको आहे सो हिकु त दोस्तनि जी जेका घणे दोस्त संगत साथ वारो हूंदो आहे त उन में जेको दोस्त हूंदो आहे गाॾी का हले वेंदो आहे त पोइ उन में जेका सिंपल सिंधी में चऊं त उहो बेघर हूंदो आहे। हिकु इन्हनि शयुनि खां माण्हू बची पवंदो आहे। ॿियो वरी जेका चोरी चकारी वारे जेके मामला हूंदा आहिनि शहरनि जे अंदरि गाॾी बीहारे करे ऐं मोस्टली त चोर जेके आहिनि ताला टोड़े करे ऐं गाॾियूं काए वेंदा आहिनि त इन्हनि सभिनी शयुनि खां हीअ जेका नई जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस तहत जेका बायोमेट्रिक जेको आहे बायोमेट्रिक तहत जेका हीअ सिक्योरिटी इंस्टॉल थिए थी पई उस्ताद जेको हीअ शइ मुतारिफ़ करायो आहे इंतिहाई सिक्योर आहे ऐं हिन सॼे मतिलबु हिन में जेको आहे सो प्रोग्राम में हिन सॼी इन्वेंशन में असां उस्ताद खे इन जे हवाले सां जस ॾियूं था त अहिड़े जेको हेड़ो टैलेंट असांजे लालरोंग में मौजूदु आहे ऐं उन सां गॾोगॾु असां सिंध गवर्नमेंट खां वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त हीअ उस्ताद खे हिन हेठि शहर जे माना बुनियाद ते इनखे हिते न दॿायो वञे एॾे टैलेंट खे हिते न निंदियो वञे इनखे असां वधि खां वधि मुतालबो था कयूं त इनखे प्रमोट कयो वञे वॾनि वॾनि शयुनि में वॾनि कंपनियुनि में वॾनि शहरनि में अहिड़े टैलेंट खे जॻह ॾिनो वञे जी उहो पंहिंजे पाण समेत पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कनि। तव्हां हिन गाॾी खे थोरो स्टार्ट करे ॾेखारियो जीअं नाज़रीन ॾिसनि असांजा। जी जी सर हीअ ॾिसो तव्हांखे असां गाॾी स्टार्ट करे था ॾियूं हीअ फुल स्विच ॾेई करे ऐं पोइ असीं हिते बायोमेट्रिक सिर्फ़ु रखंदासीं ऐं हीअ गाॾी स्टार्ट थी वई। हीअ जेका आहे फुल जेका आहे प्रोग्रामिंग तहत आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिकु त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे बायोमेट्रिक वारो मामिलो जेको हूंदो आहे सॼो आर्टिफिशियल इंटेलिजेंस इस्तेमालु थींदो आहे। ॿियो त हिन में जेको आहे सो जेका डिवाइस इंस्टॉल कई आहे इंतिहाई सिक्योर नमूने सां जेका इंस्टॉल थियल आहे उन डिवाइस जे अंदरि जेको आहे सो सी लैंग्वेज तहत प्रोग्रामिंग तहत उहो सॼी जेका आहे उन सर्किट जेको आहे प्रोग्राम थियल आहे। हीअ का सवली ॻाल्हि न आहे पर हिन में जेका उस्ताद जी जेका महिनत ऐं कावशियूं आहिनि उन्हनि कावशनि हीअ सॼो जेको आहे मुमकिन बनायो आहे। जीअं त पहिरियां असां सुज़ुकी बाइक ते इहो फिंगर लॻारायो हुन खां बाद में कार में लॻारायो उस्ताद अहमद अली। असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल बटन दॿाईंदा।